अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। माली साल 2021-22 लाइ 3,909 अरब रुपयनि जे खसारे वारी बजट पेश कई वई। नए माली साल जी बजट जो काथो 8,487 अरब रुपया लॻायो वियो। कर्ज़नि ऐं व्याजनि जी अदायगीअ में 3,060 अरब रुपया रखिया विया। दिफ़ा लाइ 1,310 अरब, कराची ट्रांसमिशन प्लान लाइ 7,039 अरब रुपया रखिया विया। वफ़ाक़ी मुलाज़मनि लाइ 10 डाक रिलीफ ऐं पेंशन लाइ 10% वाधि जो ऐलान। घटि में घटि उजरत 20,000 रुपया मुक़ररु। बेरोज़गार नौजवाननि खे 5 लख रुपयनि ताईं कर्ज़ ॾियण जो ऐलान। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जा अघ वधाइण जो इशारो ॾेई छॾियो। नाणे वारे वज़ीर शौकत तरीन चयो आहे त दुनिया में पेट्रोल 120% ताईं महांगो थियो आहे, पर असां अघ न आहिनि वधाया। पेट्रोलियम लेवी 5 मां वधाए 25 अरब रुपयनि ताईं खणी वञण जी कोशिश करे रहिया आहियूं, जंहिंसां महांगाई थी सघे थी। वफ़ाक़ी बजट में एहसास प्रोग्राम लाइ 260 अरब रुपया रखिया विया आहिनि। IB तहफ़ुज़ लाइ 90 अरब रुपया रखण जी तजवीज़। ज़रई शोबे लाइ 12 अरब रुपया रखिया विया आहिनि। सखर हैदराबाद मोटरवे लाइ 12 अरब रुपया रखण जी तजवीज़। तरक़ियाती बजट में 630 अरब रुपयनि मां वधाए 900 अरब कई वई। 3 मिंटनि खां वधीक फ़ोन कॉल ते फेडरल एक्साइज़ टैक्स लॻाइण जी तजवीज़। इंटरनेट जी डेटा इस्तेमाल ऐं SMS ते बि फेडरल एक्साइज़ ड्यूटी लॻाई वेंदी। हुकूमत मक़ामी सतह ते तयारु थींदड़ गाॾियुनि तां वैल्यू एडेड टैक्स ख़तमु करण जो ऐलान करे छॾियो। 850 cc गाॾियुनि तां बि फेडरल एक्साइज़ ड्यूटी ख़तमु। मक़ामी गाॾियुनि तां सेल्स टैक्स जी शरह बि 17 मां घटाए 12.5% कई वई। इलेक्ट्रिक गाॾियुनि ते बि सेल्स टैक्स 17 मां घटाए 16% कयो वियो। मक़ामी सतह ते ट्रैक्टर ऐं हेवी बाइक बि टैक्स घटाइण जी तजवीज़। जिस्कम चेयरमैन जी अॻुवाण मुस्तफ़ा डायरी, आरिफ सिंधी, शादी खान शर, माशूक डायरी ऐं क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि डॉक्टर लाल खान शर, अली खान मरी, नसीम पल, इरशाद शर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में सख़्तु नारेबाज़ी कंदे बस स्टॉप खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अॻुवाणनि चयो त क़ौमी कारकुननि ते केस दाख़िल करण ऐं गिरफ़्तारियुनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सिंध जे वसीलनि जी मालिकी करण तां क़ौमी अॻुवाणनि ते कयल कूड़ा केस क़ौमी अॻुवाणनि खे पंहिंजे मक़सद तां हटाए नथा सघनि। बहरिया समेत सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो कंदड़नि खे बर्दाश्त न कयो वेंदो। असां आला इख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त जल्द क़ौमी कारकुननि ते कयल कूड़ा केस ख़तमु करे गिरफ़्तार अॻुवाणनि खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं क़ौमी अॻुवाणनि खे आज़ादु न कयो वियो ऐं केस ख़तमु न कया विया त पूरी सिंध में सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। भेरिया रोड में सनान कुरैशीअ जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ जिस्कम सियासी समाजी अॻुवाणनि कारकुननि जो बेग मोहम्मद लोहराणी, निसार लोहराणी, दानियाल शेख, वसीम राजपर, वहीद चांडियो, काशिफ लाशारीअ जी अॻुवाणीअ में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी जिस्कम चेयरमैन सनान कुरैशीअ जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ निटराणोस में रैली कढी फाटक खां फारूक एज़म चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बहरिया टाउन सिंध जी ज़मीन ते ठहणु कंहिं बि सूरत में न ॾींदासीं। सिंधी क़ौम पंहिंजे ज़मीन जी मालिकी कंदी। सिंध हुकूमत रियाज़ मलक जे कमदारी कंदी। सनान कुरैशीअ खे गिरफ़्तार करायो आहे। सिंध धरतीअ जे इंच इंच जे वारस सिंधी क़ौम आहे। जिस्कम चेयरमैन तरफ़ां बहरिया टाउन जी आड़ में धरती धणियुनि खे बेघर करण ऐं सिंध जे ज़मीन जी मालिकी करण जे ॾोह में क़ौमी कारकुननि मथां दहशतगर्दीअ जा केस दाख़िल कया विया। जिस्कम चेयरमैन सनान कुरैशीअ खे घर मंझां खंभे गुम कयो वियो आहे। सनान खान कुरैशीअ खे फौरी आज़ादु करे कूड़ो केस दाख़िल जेके आहिनि उहे ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जा दाइरो वधायो वेंदो। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र चयो आहे त मॉनसून जे इम्कानी बरसातुनि जी पेश नज़र समूरा लाॻापियल खाता बरसातुनि ऐं ॿोॾि वारी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ अॻुवाट तयारियूं मुकमल कनि। जॾहिं त बरसाति खां पोइ शहरी इलाइक़नि मां पाणीअ जी नेकालीअ लाइ मरबूत हिकमत अमली जोड़नि त जीअं पाणीअ जी नेकालीअ खे यकीनी बणाए अवाम खे परेशानीअ खां बचाए सघिजे। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर शहीद बेनज़ीराबाद डॉक्टर दौलत जमाली अॼु बेस्ट हेल्थ यूनिट जे अमसाब में कोरोना वायरस खां बचाव लाइ नई वैक्सीनेशन सेंटर जो इफ़्तिताह करे छॾियो। उन मौक़े ते मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे डॉक्टर दौलत जमालीअ चयो त कोरोना वायरस खां बचाव लाइ ज़िले जे हर बेस्ट हेल्थ सेंटर में वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कया पिया वञनि।
कोहमरी घुमण लाइ वियल मोरोवासी जे कार मथां तेज़ हवा सबबि वण किरी पियो, जंहिं जे नतीजे में कार सवार मोरोवासी नौजवान आकिब मेमण, हमज़ा मेमण, लाहौर वासी ड्राइवर मौके ते फ़ौत, जॾहिं त हिकु नौजवान हुसनैन सख़्तु ज़ख़्मी थी पियो। फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मीअ खे इस्पताल पहुचायो वियो, जॾहिं त वाक़े जो इतला मिलण ते फ़ौतियुनि जे घर मेमण मौला मोहरो में तॾो विछायो वियो। सॼे इलाइक़े में सोग। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।